त हाणे द्रिविन हज़ारी खे असां कोठ ॾिनी आहे त अची करे हू तव्हांखे खिलाए। ॾिसो असुल त हू कॉमेडियन ई आहे न, पर अच्छा कॉमेडियन खे असीं छा चवंदा आहियूं? मस्करो न, मस्करो चवंदा आहियूं न सिंधीअ में, पर हू मस्करो कोन्हे। उन खां वधीक हुन जे हिकु नंढी नंढी शइ में, चर्चनि में को न को मैसेज आहे। फ़क़ति खिलण खिलाइण जी ॻाल्हि कान्हे। ऐं अहिड़ा शख़्स, अहिड़ा जेके असांजे सिंधी कम्यूनिटी खे, सिंधी समाज खे कंहिं अलॻि मुक़ाम ते ॾिसणु चाहिनि था, उन्हनि खे असीं सदाईं प्यार कयूं था। असां सभिनी खे फ़ख़ुरु आहे द्रिविन हज़ारी ते, त तारियुनि में पेश थींदासीं द्रिविन हज़ारी। ऐं मनाई हू तव्हांखे विंदराईंदो कुझु वक़्तु ज़रूरु। गुड इवनिंग दुबई। वंस अगेन थैंक यू सो मच फॉर कमिंग। तव्हां आया हो इन करे मूंखे अचणु मिलियो आहे, न त मूंखे ॿियो कोई मक़सदु न हुयो, परमिशन न मिले अचण जी मूंखे हिते घर मां। इट्स सो गुड टू सी यू ऑल। मां तव्हां मां काफ़ी माण्हुनि सां ऑलरेडी सोशल मीडिया ते कनेक्टेड बि आहियां। असां मैसेजिस जे थ्रू, कॉमेंट्स जे थ्रू, तव्हां वीडियो ॾिसंदा आहियो मुंहिंजा? काफ़ी माण्हुनि सां ऑलरेडी मां सोशल मीडिया ते कनेक्टेड बि आहियां, बट हीअं फिज़िकली इन पर्सन मिलण जो मौक़ो अॼु मिलियो। ऐं इन जनरली बि नए माण्हुनि सां मिली करे ख़ुशी अलॻि ई थींदी आहे, नए माण्हूअ खे ॾिसी, नए माण्हूअ सां मिली करे। बट हिकु दफ़ो माण्हू उहो झूनो थियणु चालू थी वियो, सभु शादीशुदा माण्हू खिलिया अथव, उहे सम्झी विया नए ऐं झूने जो फ़र्क़ु छा आहे। नई नई जंहिं महिल शादी थींदी आहे त हिक ई थालीअ में ॿई रोटी खाईंदा आहिनि गॾु। अॼु हिकु पलंग ते नथा सुम्ही सघनि। भाऊअ मुंडी हेॾे, भाभी जी मुंडी हेॾे, शिकिल ई बर्दाश्त नथी थिए हिक ॿिए जी। भाऊ सुम्हण जी तयारी, सुम्हण जो प्रयास थो करे ऐं हितां भाभी रील थी ॾिसे। भाऊअ खून थो गरम थिए, सुम्हणु नथी ॾे मूंखे। जंहिंमहिल नई नई माइटी थींदी आहे, इमीजिएटली नेक्स्ट डे ते छोकिरो छोकिरीअ जे घर जे ॿाहिरि चकर ॾियणु चालू कंदो आहे। राति जो कम वम करे करे उहो ट्राए कंदो आहे हिकु झलक बि हुन छोकिरीअ जी मिली वञे जंहिंसां हा थी आहे। 2 सेकेंड बि मिली वञे न त मुंहिंजा 24 कलाक सुठा निकिरी वेंदा। हेॾो हुन खुमारीअ में हूंदो आहे। थींदो आहे भाऊ ईअं तव्हां सां? तव्हां कयो हुयो? ऐं हाणे वणे थी घरवारी ओड़ी? बट इट्स सो गुड टू बी हियर। ऐं इहे ॻाल्हियूं सभिनी जॻह लागू बि आहिनि, इंडिया हुजे, दुबई हुजे, हांगकांग हुजे। भाऊ हांगकांग? हा हांगकांग सर, हांगकांग चाइनीज़। दादा हांगकांग सिंधी। ठीकु आहे भाई, हांगकांग। मां कल्ह राति जो हिते आयुमि ऐं दुबई इट्स सच अ ब्यूटीफुल सिटी। असां राति जो ड्राइव ते वियासीं, आई सॉ द बिल्डिंग्स, ब्यूटीफुल। मतिलबु ॾिसी करे दिलि ख़ुशि थी वञे। मां नाला बि पढ़िया, सो आई सॉ दीज़ ब्यूटीफुल नेम्स। बिल्डिंग्स त सुठियूं आहिनि पर नाला बि एॾा सुठा आहिनि। जुमेरा टावर्स, पाम व्यू, मिलेनियम हाइट्स। मतिलबु ईअं नालो पढ़ी करे ई शाहूकारी महसूस थी थिए। मतिलबु किथे कंहिं फॉर्म में एड्रेस वेड्रेस भरणी हुजे त जुमेरा टावर्स, 70th फ्लोर, ऑपोजिट जुमेरा बीच। कॉन्फिडेंस बूस्ट थो थिए हुन में। ख़बर थी पए कि करोड़नि जो फ्लैट आहे। करोड़नि जा फ्लैट इंडिया में बि आहिनि, पर हुते जेके नाला रखियल आहिनि न, ईअं थो लॻे 66 लखे में कोठी वरिती आहे। बरखा अपार्टमेंट। अरे भाई छाजी बरखा अपार्टमेंट? बरखा अपार्टमेंट 203 ऑपोजिट चांदनी बार। जुमेरा बीच चांदनी बार, रेशमा पैलेस। अरे भाई केर रेशमा, केर? अच्छा भाई केर आहे रेशमा? कई बिल्डर जी लवर हुई, उन नाले ते हुन बिल्डिंग ठाही। त असां छा कयूं? सॼी ज़िंदगी रेशमा नालो असां छो था खणी घुमूं गॾु पाण में? बट उते माण्हू ख़ुशि आहिनि, उन्हनि खे फ़र्क़ु नथो पए। मां पंहिंजे पप्पा जो एग्ज़ाम्पल थो खणा। पप्पा खे मां ॿुधायो कि पप्पा असां थोरो शाहूकार थी वेंदासीं न त बुर्ज ख़लीफ़ा में हिकु दफ़ो घरु वठंदासीं। पप्पा जो रिएक्शन, चरिया पियो, कुझु आहे थोरी हुते। चयो पप्पा चरिया पियो? असां रहूं था बैरक नंबर 403, तव्हां बुर्ज ख़लीफ़ा खे ॾिसी चओ था चरिया पियो? मां छा में चरिया पियो?
त पप्पा हुते 70th फ्लोर ते व्यू ॾिसो, लाइफ स्टाइल ॾिसो, माण्हू जेके रहनि था उहे ॾिसो त सही। अरे तूं जो हिर्स थो करें, सुभाणे जो लाइट बंदि थी वञे माण्हू मथे वञे कीअं? लिफ्ट बंदि हूंदी त छा घोड़नि ते वञूं मथे? पप्पा लाइट छो बंदि थींदी हुते? त पासे में मम्मी वेठी, उन बि ॿुधाई। ऐं मम्मियूं जल्दी ओवर थिंकिंग कंदियूं आहिनि। न न न न असांखे न खपे बुर्ज खलीफा में घर, लाइट बंदि थींदी माई न ईंदी मथे असांजे घर। माई चवंदी हम नहीं आएगा ऊपर सीढ़ियां चढ़ के। पप्पा वरी उनमें एड ऑन बि कयूं, जाम फनी शइ आहे। बुर्ज खलीफा में पप्पा चवनि था असां घर हिन करे न वठंदासीं, सुभाणे अगरि मम्मी बालकनी में चटियूं सुकाए थी ऐं ॿ चारि उॾामी थी वञनि त उहो नुक़सान केरु झेलींदो? सिंधी माण्हू नुक़सान ऐं फ़ाइदो ई हमेशह सोचींदो आहे। सुठी ॻाल्हि आहे, फ़ाइदो थींदो आहे, हिन में नुक़सान फ़ाइदो ॾिसणु खपे। कॾहिं कॾहिं मूंखे टेंशन बि थींदो आहे की पप्पा राति जो मूंखे ॾिसी एनालाइज़ न कंदो हुजे की भई हे नुक़सान वारो सौदो आहे की फ़ाइदे वारो सौदो आहे। हिसाबु लॻाईंदो त पप्पा की यार हिनखे 26 साल थी विया आहिनि, एतिरो ख़र्चु करे चुका आहियूं, कमाए अथो न, नेक्स्ट 5 सालनि में अञा बि न कमाईंदो। मम्मीअ खे चवंदुसि कॾहिं फिटी करे छॾियसि। पैसे सां मोह, पैसो पैसो पैसो। असां सिंधीज़ आर फेमस फॉर मनी, असांखे जाम अटैचमेंट आहे, सुठी बि ॻाल्हि आहे। ऐं जंहिंखे अटैचमेंट हूंदी आहे न उनजी संभाल बि जाम सुठे नमूने कंदो आहे माण्हू। वर्ल्ड में हाई लेवल जी टेक्नोलॉजी अची वई आहे, सुठी सुठी बैंक्स अची वियूं आहिनि, डिजिटल पेमेंट्स अची वियूं आहिनि, पर सिंधी माण्हूअ खे हिकु ई शइ ते भरोसो आहे। कोई गैस करे सघंदो आहे उहो कहिड़ी सभिनी खां सेफ बैंक आहे सिंधी माण्हू वटि? कोई गैस करे सघंदो आहे? ठीकु आहे, मां हिकु एक्शन थो कयां, उहो तव्हां ॿुधाइजो। कंहिंखे ख़बर आहे हिनखे छा चइबो आहे? सॉरी, गिदी, राइट, गिदी बैंक ऑफ हांगकांग। बाढ़ अची वञे, भूकंप अची वञे, वॉर लॻी वञे, हितां पैसा न हिलंदा उहे। ऐं मूंखे इहो जाम टाइम ताईं ख़बर न हुयो। मां कॾहिं कॾहिं पंहिंजे पप्पा खे ॾिसंदो हुउमि, पब्लिक प्लेस में बीठा आहियूं, किथे पैसा पे करणा आहिनि त पप्पा ईअं अंदरि हथु विझंदा। मां चयो यार पप्पा सभिनी जे साम्हूं अंदरि हथु था विझनि, ख़ारस थी थियनि, भई कहिड़ो मतिलबु इहो? पोइ सम्झो मां वञी करे, अच्छा कॾहिं तव्हां कैश थी निकिरे, कॾहिं मुंडी थी निकिरे, कॾहिं चेन थी निकिरे, पोइ सम्झ में आयो की वॾो कम जी शइ आहे उहा। हे भाऊ गिदीअ में कोकी विझी आयो आहे? भाऊ ग़लति कमु था कयो इहो। तव्हां खाओ, कोकी था खाओ? अचो मां तव्हां सां साम्हूं अची थो ॻाल्हायां। छा कंदा आहियो तव्हां सर? हेलो, मुंहिंजो केटरिंग जो बिज़नेस आहे। तव्हांजो केटरिंग जो बिज़नेस आहे? जी शादी थी वई आहे तव्हांजी? हाँ, नई नई शादी थी आहे। छोकिरी सियाणी निकिती न, केटरिंग वारो घोट मिली वियो, रोटी ऐं बासण जी टेंशन ई न। तव्हांजी वाइफ आहे उहा? हाँ, मुंहिंजी ई आहे। मैम हाय, कीअं थो लॻे स्ट्रेस फ्री ज़िंदगी जी करे? मतिलबु मां तव्हांखे पहिरियों त सैल्यूट कंदुमि कि तव्हां स्मार्ट डिसीजन खयों, घोट में न करियर में हुनजे। तव्हांजी रिसेंटली मैरिड थी? हा, सो सेम थिंग। हाणे नए नए में तव्हांखे केटरिंग जी रोटी मिलंदी, हिकु दफ़ो झूना थी वेंदो त केटरिंग जा ऑर्डर बि तव्हां खां ठाराईंदो। दैट्स इट फॉर नाउ। मूंखे इहो अपॉर्चुनिटी मिली तव्हांखे थोरी देरि खिलाइण जी, एंड आई एम वेरी ग्रेटफुल कि मूंखे हिते अची करे मौक़ो मिलियो तव्हां सां मिलण जो। आई विल सी यू आफ्टर द शो। थैंक यू फॉर कमिंग एंड थैंक यू सिंधी संगत वंस अगेन फॉर हैविंग मी। इट्स वंडरफुल टू बी हियर। थैंक यू वेरी मच, थैंक यू। ऐं ये इवेंट्स थींदा रहनि, कोई अचे थो ॾिसण लाइ, कोई ऑर्गेनाइज़ थो करे, कोई ऑर्गेनाइज़ करण में हेल्प थो करे, कोई परफॉर्म थो करे, त इहो इकोसिस्टम बंदि न थियणु खपे। आई एम श्योर अगरि इहो हलंदो रहियो त सुठा सुठा आर्टिस्ट पाण ई निकिरींदा अॻियां। थैंक यू वेरी मच, थैंक्स।